सिंध जे सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल सलंजार जो चवणु आहे त सिंध पुलिस जा जवान कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ विड़ी रहिया आहिनि। ज़ियाउल सलंजार सिंध असेंबली में ख़िताब कंदे चयो त सिंध में पुलिस जी क़ुर्बानियुनि सां अमुन क़ाइमु थियो आहे। संदसि चवणो त शहीदनि जी क़ुर्बानियुनि सां असां सुकून सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। शहीदनि जे माइरुनि खे सलाम पेश करियूं था। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल सलंजार जो चवणो त सदर जी हिदायतुनि ते शहीदनि जे वारसनि लाइ कदम खयां आहिनि। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध जे सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल सलंजार चयो आहे त सिंध पुलिस जा जवान कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ विड़ी रहिया आहिनि। ज़ियाउल सलंजार सिंध असेंबली में ख़िताब कंदे चयो त सिंध में पुलिस जी क़ुर्बानियुनि सां अमुन क़ाइमु थियो आहे। संदसि चवणो त शहीदनि जी क़ुर्बानियुनि सां असां सुकून सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। शहीदनि जी माइरुनि खे सलाम पेश करियूं था। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल सलंजार जो चवणो त सदर जी हिदायतुनि ते शहीदनि जे वारसनि लाइ कदम खयां आहिनि।